जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 7 सेप्टेम्बर 2023 विस्पति जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रपद मास कृष्ण पक्ष जी अष्टमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते हिसाब किताब में थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे ऐं ख़र्चनि ते बि थोरो कंट्रोल रखण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य साधारण ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि जे लाइ अॼु जाम टाइम खां अटकियल कोई कम पूरो थियण जी संभावना आहे। कार्यस्थल ते हुननि खे भाग्य पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य भी सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो कम या इन्वेस्टमेंट करणु अवॉइड करणो आहे। लंबी यात्रा भी थी सघे त अॼु अवॉइड कंदा त बहितर रहंदो, न त धन हानि थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे स्थान परिवर्तन करण जे लाइ या कोई नओं कम शुरू करण जे लाइ अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। अॼु जय ऐं सुख जी हुननि खे प्राप्ति थींदी। धन प्राप्ति भी थी सघे। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु वाद विवाद या मतभेद थियण सां बचणो आहे। ख़ासि करे पंहिंजे जीवन साथी सां वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे त वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाईंदा त बहितर रहंदो। स्वास्थ्य तव्हांजो ठीकु रहंदो। धन प्राप्ति जा योग बीठा आहिनि। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी तो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त अॼु भगवान गणेश जी पूजा कंदा त बहितर रहंदो। स्वास्थ्य तव्हांजो ठीकु रहंदो ऐं ॾींहुं भी अॼु जो तव्हांजे लाइ साधारण ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु धन धान्य जी प्राप्ति थींदी। जय ऐं सुख जी भी प्राप्ति अॼु थी सघे। अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। घर वारनि खां या पंहिंजे दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति थी सघे त अॼु जो ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थी तो सघे। हिन करे ख़ासि करे हुननि खे वाहन तमामु सोचे सम्झे करे ऐं ध्यान सां हलाइणो आहे त बहितर रहंदो। घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र जो जाप कंदा। बाक़ी तव्हांजो ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते काई न काई अपॉर्चुनिटी मिलंदी, जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थी तो सघे। अॼु जेका भी इच्छा हूंदी पूरी थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। कार्यस्थल ते ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। स्वास्थ्य हुननि जो ठीकु ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कोई मंगल कार्य में शामिल थियण जी संभावना आहे। धार्मिक यात्रा भी अॼु थी सघे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में।
जन्माष्टमी त कल रात जो जीअं घणेई हंधि कृष्ण भगवान जो जन्म उत्सव मनायो वियो हूंदो, अॼु जे ॾींहं में हुते दही हंडी जंहिंखे गोपाल काला बि चवंदा आहियूं उहे मनायो वेंदो। चवंदा आहिनि कि भाद्रपद मास कृष्ण पक्ष जी अष्टमी जे ॾींहुं ही भगवान कृष्ण हिन पृथ्वी ते जन्म वरितो हुयो। त अगरि तव्हां कल राति जो न बि मनायो हुजे त अॼु सुबुह जो उथी करे स्नान इत्यादि करे भगवान कृष्ण खे स्नान कराईंदा, स्नान कराए मक्खण मिश्री जो भोग लॻाईंदा ऐं सभिनीनि में विराईंदा त भगवान श्री कृष्ण तव्हांजी सभिनीनि जी मुरादूं पूरी कंदा ऐं सुख संपदा जी तव्हांखे सदैव प्राप्ति थींदी। थी सघे त अॼु जे ॾींहं में जेको बि रसोई ठहे भगवान कृष्ण खे अर्पण करणु तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। त बिना बसर ऐं बिना थूम जी रसोई ठाहे करे अॼु जे ॾींहं में भगवान श्री कृष्ण खे अर्पण कंदा त भगवान श्री कृष्ण तव्हांजा अन्न धन जा भंडार हमेशा भरपूर रखंदा। त तव्हां सभिनीनि खे जन्माष्टमी जी जाम जाम बधायूं हुजनि। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे नीलेश जी जो, जेके उदयपुर राजस्थान जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि खे श्वास सां रिलेटेड काई न काई तकलीफ़ रहे थी। त नीलेश जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे नित्य ही शिव जो पूजन करणु खपे। शिवलिंग ते जल, खीर, कारा तिर चाढ़णु खपनि। साण ई साण हर उमास ॾींहुं तव्हांखे काई न काई वाइट शइ जो दान करणु लाभदायक वेंदो ऐं तव्हांजो स्वास्थ्य सुधरणु चालू थी वेंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।